दरिया रोड भरिसां ॻोठ रबन महर मां हिकु ॾींहुं अॻु गुम थियल 60 सालनि जे पीरसन जो लाश बरसाती पाणी मां हथ आयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर कामरान अली मूजिबि पीरसन मोलाबख्श महर जो बरसाती पाणी मां लाश हथ आयो। राब्तो करण ते संदसि वारसनि ॿुधायो त हू गुज़िरियल ॾींहुं पंहिंजो माल कढी वियो हो जेको वापसि न आयो। अॼु सुबुह पाड़े वारनि इतलाह ॾिनो त लाश पियो आहे। हुननि ॿुधायो त पीरसन खे का बि औलाद न हुई। रेलवे लेबर विंग जो रिटायर्ड मुलाज़िम हो। कोटडेजी भरिसां घर जी भित किरण सबबि पीरसन ॻोठाणो फोत थी वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर अदनान हैदर लुंड मूजिबि कोटडेजी जे ॻोठ ख़ुदाबख्श भंबरो में घर जी भित किरण सबबि पीरसन हुज़ूर बख्श भंबरो दॿिजी सख़्त ज़ख़्मी थी पियो हो, जंहिंखे इस्पताल नियो पियो वियो त रस्ते में फोत थी वियो। फोती पीरसन जो लाश ॻोठ पहुचण ते कोहराम मची वियो। कोटडेजी में फंक्शनल लीग तरफ़ां एडमिनिस्ट्रेटर ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर अदनान हैदर लुंड मूजिबि फंक्शनल लीग जे तालका सदर मशहूर सनतकार ऐं कोट बंगलो शहर जे कारोबारी शख्सियत हाजी अज़ीज़ुल्लाह गोपांग जी अॻवानी में एडमिनिस्ट्रेटर कोटडेजी मोहम्मद आसिम अब्बासी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हुननि चयो त एडमिनिस्ट्रेटर कोटडेजी आसिम अब्बासी बंगलो शहर में बरसाती पाणी जो छोड़ कराए शहरनि खे हिरासा करे रहियो आहे। हू पंहिंजे आकाउनि खे ख़ुशि करण लाइ असां सां ज़ुल्म पियो करे। हुननि चयो त एडमिनिस्ट्रेटर ख़िलाफ़ अदालत में वेंदासीं। हुकूमत फ़ौरी तौर ते खेसि हटाए।